एॾो ज़बरदस्ती वारो कमु पोइ बि थी सघे थो। पहिरियों हिकु चकर मूंखे उन्हनि सां ॻाल्हाइण त ॾियो त आख़िर उन्हनि ईअं छो कयो। बाबा जेको कुझु उन्हनि सां ॻाल्हाइणो हो ॻाल्हाए चुका आहियूं। चाचो परियल ऐं चाची खैरा ज़िद ते बीठल आहिनि। हाणे उन्हनि सां ॻाल्हाइण बि अजायो आहे। पुट तव्हांजे ॻाल्हाइण ऐं मुंहिंजे ॻाल्हाइण में वॾो फ़र्क़ु आहे। तव्हां कुझु फ़र्क़ खे सम्झंदा कयो। सम्झंदो कर अदा सम्झंदो कर। असां हुते अजायो ॻाल्हाए आया आहियूं। वञी ॿुॾी मरो छॾियो मुंहिंजी पचर। असां तुंहिंजी पचर छॾे ॾिनी बाबा। हाणे तूं असांजी पचर छॾ। अचो दा सोनी हाणे तव्हांजे घर कोन हलंदी कोन हलंदी कोन हलंदी। ॾिस भेण, तूं विच में न ॻाल्हाए। मां पंहिंजी घरवारी सां ॻाल्हाए रहियो आहियां। छो न ॻाल्हायां? मुंहिंजी भेण आहे भेण, निंधण की नाहे जो पादरनि जे मुंहं में छॾे ॾियूंसि। अदा अजायो वक़्तु न वञाए। भाॼाईअ खे वारनि खां हथ विझी गेले हल। बाक़ी मां हिन नांगण खे पाणे ई थो ॾिसां। हथ त लाए ॾेखार मुआ सांड्रा, चंबो न भनी विधाए। बस हाणे बस बस। हलियो मां हिते विच में न ॻाल्हाए। ॾिस सोनी, मां तोखे इज़त सां चवां थो, इज़त सां घर हल। हिन सां वरी छा आई? चयमि त न हलंदी न हलंदी न हलंदी। मूंखे 25 साल सां ॻाल्हाइण ॾे। तूं विच में न ॻाल्हाए। हा पुछ पुछ, हिकु दफ़ो न 1000 दफ़ा पुछ। पोइ बि मुंहिंजी भेण जो इहो जवाबु हूंदई त न हलंदसि न हलंदसि। सोनी घर हले थी या न? उते कांती, मां चवां थो इज़त सां घर हल। रोक पंहिंजे कदमनि खे ऐं इतां वापसि थी हलां। हल चाचा, मां चवां थो असांखे मजबूर न कर। ईअं न थिए त असां वॾनि जी इज़त करण विसारे वेयूं। कहिड़ी इज़त? कहिड़ी इज़त कई आहे अॼु ताईं वॾनि जी? हा कंहिंखे बख़्श कयो अथव? सभिनी जा पटका लाथा अथव। अदा मां चवां थो ही इज़त सां न मञीदा। चाचा, जेकर तूं सम्झी थो त असां वॾनि जी इज़त न कई त न सही, पर मां आयो आहियां अॼु हर हाल में पंहिंजी ज़ाल खे हितां वठी वेंदुसि। तुंहिंजे लाइ भलाई इन में आहे त सोनी खे इजाज़त ॾे। जे न वधीक माण्हू न खिलाए। मां इज़त सां चवां थो। जेके माण्हू खिलणा हुया उहे खिली चुका। हाणे वधीक महिरबानी करे असांजे मथां माण्हू न खिलायो। शराब असां तां निकिरी वञो। जे न त मां सॼे पाड़ेवारे खे गॾु करे कराईंदो रहां बेइज़तो। तूं ईअं न मञींदे चाचा, तूं ईअं न मञींदे। जेसीं ताईं तूं बेइज़तो न थींदे न, तूं न मञींदे।
छा सम्झो छा सम्झी त मां वटि वञी वेही रहंदसि ऐं मां तोखे छॾे ॾींदुसि मां तोखे छॾे ॾींदुसि पुट पहले अल्लाह जो वास्तो अथई खुदा खे मन पुट छो त हिन मासूम न्याणी ते ज़ुल्म करी पुछी थाणी पुछीस वरी वेंदी मां जे दर ते न न मां कॾहिं बि न वेंदसि मूंखे मार न पहिरीं ऐं आख़िरी ग़लती सम्झी माफ़ कयां थो अॼु खां पोइ जेकॾहिं तुंहिंजी माउ हिते आई ऐं तूं होॾां वई त ॿई टंगू भञी कुंड भेड़ो करे छॾींदुसि समझी वई पुट समझी हाणे तूं हेॾे हली वे बाबा बगैर सबब राम के घर वेठे कुटे आहे बाबा मुंहिंजी न्याणीअ खे मारण जूं धमकियूं था ॾियनि बाबा मूंखे खौफ़ आहे त मुंहिंजी न्याणीअ खे राग कारी करे मारे न विझनि मूंखे बोलू अचे थी ॻाल्हि सम्झ में बाबा साईं ॻाल्हि गाठे खां चढ़ गई मिसकिन मुंडे केॾा मारे नहीं वो धरते बाबा असांजो मोहबती माण्हू कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थींदी राति जबार वारनि खे बि घुरायूं था ऐं तव्हां बि पंहिंजे अज़ीज़नि सां गॾिजी अचो ख़ुदा कंदो त तव्हांखे ठाहे छॾींदासीं बाबा ठहण जी त ॻाल्हि ई न करो बाबा साईं ठाहो उन्हनि सां थींदो आहे जेके नंढनि वॾनि जी इज़त कनि हे त नंढा थी करे असांजी बेइज़ती कयूं था वञनि मुंहिंजा बाबा असांखे पंहिंजी न्याणी वापसि ॾियारियो पोइ असांखे खेर घुरिजे ॾिसो परेला बाबा ही तव्हां पाण में मिट ऐं अज़ीज़ आहियो जेको मुंहिंजे ॻोठ वारो तव्हां सां नाइंसाफ़ी करे हा त मां हुनजो टंगू भई छॾियां बाबा हींअर तव्हां पाण में आहियो ॾिसो ठही वेंदव त इहो भलो रहंदो बाबा असां घणो ई सब्र कयो आहे हर वक़्तु असां थियण जी कोशिशि कई आहे पर बाबा साईं हुननि खे जॾहिं बि वारो थो मिले त घर वेठे अची ॾाढ मुड़िसी ॾेखारे हलिया था वञनि मुंहिंजा बाबा मुंहिंजी वॾी न्याणी भेण सां मिलण वई त उनखे दड़का ॾेई कढी छॾियो वरी मुंहिंजी घरवारी पंहिंजी धीउ सां मिलण वई त बाबा उन सां बि उहो ई असरु कयो बाबा मुंहिंजी नाकीअ खे 2-3 दफ़ा मार ॾेई जा वरी असांजे घर महिमान आयो त अची उनजो मथो फाड़े वेठूं असां सभिनी घर भातियुनि खे बाबा घर वेठे रत में ॻाढ़ो कयूं हलिया विया ठीकु आहे परेला ठीकु आहे बाबा तव्हां सां इंसाफ़ थींदो जे हू ॾोही निकिता त तव्हांखे पाव पलान पाणी वठी ॾिबो छो त बाबा असां आहियूं मोहबती माण्हू ऐं नथा चाहियूं त असांजे हिन ॻोठ में को ख़लल पैदा थिए बेफ़िक्र थी हलियो वञ बाबा तोसां इंसाफ़ थींदो चाचा परेला तूं खुटका न कर तूं हलिया वञ उधर ते चन राति इंसाफ़ थीसी वॾेरा जो वेठा आहे हुकुम ते ॾा हा बाबा महिरबानी मुंहिंजा बाबा हा ॻाल्हि कर कुर्बान मूंखे तमामु आई मुंहिंजा बाबा मां मोहबती माण्हू आहियां इहे न बाबा इहे पेर ते हलो शाबाश बाबा अल्लाह वॾाई मुंहिंजा बाबा हले वञ बाबा वॾा बाबा चरण ज़ुल्म थी था हमारी नहीं बाबा हिंदा को इंसाफ़ करो उधर पे ॿुधो अथव त नच तो ॾाढो कुटियो आहे ईअं कुटियो आहे जीअं उठ पतण ते कुटिबो आहे। सम्झारे ॻाल्हि ॿुध इहो असांजे घर जो मामिलो आहे
तो खूह जे ॾेॾर आंगुर विच में पुत काॾियणु छॾे ॾे। परू खाल मामलो तुंहिंजे करे घर जो ई हुजे, पर राजा ॾेढ वारा टिपा कोन थो खावां, ठीकु आहे? पर तोखे त बांदर वारो नाच नचायो अथनि। परू मूंखे ॾुख थियो आहे तुंहिंजो ॾुख, पर जहिड़ी नियत तहिड़ी आहे मुराद। खनूं कोटी तूं मूला, हा, ऐं पादर सॼो ॾींहुं खाई तूं। हींअर वक़्तु रही कमदार भली ॻाल्हायो वठि। जे तोखे पादर न हणायमि त मुंहिंजो नालो बि परियल ख़ान न आहे। शर्म नथो अचे? अरे घर में त वटे ते परू नालो बिल्कुलु तुंहिंजो कोन्हे, अगरि सदाईं तो परल ख़ान। अरे हाणे वधीक वात नाणो वातो ई घुटो ॾेई कयां न पूरो। चवण हल हलण महिल तो हल, त वरी नचनि ॾींहं ॾंडनि जो टको सॼो साल ॿुथ सुॼायो पियो हूंदे भाऊ। मोह थो सुॼराए मुड़ुसा जंटिया ते लथल मोह सुॼाईंदो। हल हल न्याणे सां पुॼे कोन, हू सड़के थो ॻाल्हाए, पर यादि रखजा परो मुंहिंजो जानू कमदार नालो न आहे। जा रोज़ तोखे न कुटणा आहियां न त भई ॾिसजा। आचार्य मां तोखे चयो न त घणी जल्दबाज़ी न कर, नेठ असांखे नाकाम थी मोटणो पियो। खाली वापस मोटण मुंहिंजी जल्दबाज़ी न, पर तव्हांजी नाहली ऐं बुज़दिली जो सबूत हुयो। पाण त कोन बीठो, पर मूंखे बि पाण सां गॾु मोटाए वठी आयो। आचार्य अॻियां बेवकूफ़ न हुया, जे हुजनि हा न त पहिरीं सट सां ई ॿाहिरि निकिरी अचनि, पर हू तुंहिंजी सभु चालुनि खां वाक़ुफ़ आहिनि, उन करे हुननि घिटीअ में अचण जी कोशिशि न कई। जे वधीक असां उते बीहूं हा त असां ई हुननि जे जार में फासी वञूं हा। आचार्य खे जार में फासण एतिरो आसान न आहे रहीम, एतिरो आसान न आहे जेतिरो तूं समझी थो। भली सॼो ॻोठ पलटिजी पवे हा, उते लाशनि जा अंबार लॻाए छॾिया हा, पर उन्हनि जे जार में न फासा हा। इहो ई त असां नथा चाहियूं त बेगुनाहनि जो खून कयूं। इन्हनि ॻोठाणनि मूंसां कहिड़ी चङाई कई आहे सुमर, कहिड़ी चङाई कई आहे? 3 दफ़ा दिलावर खान ॾे हली वियो हा त उन मूंखे पंहिंजे हक़ सां मिलण बि न ॾिनो। अञा बि चवीं थो त उन्हनि ते रहम खावां? न सुमर न, हाणे मुंहिंजी दिलि में रहम जा समूरा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि। जेको बि मुंहिंजे साम्हूं ईंदो उनखे मिटीअ जो ढेर बणाए छॾींदुसि। न आचार्य न, इक जी बाहि ओगाशण जी कोशिशि न कर। सिख उन सोने शाह साईं खां त उन छा बयानु कयो आहे। निहाईअ खां नींहं सिख मुंहिंजा सुपरी जले सारो ॾींहुं बाप ॿाहिरि न निकिरे। तूं छा थो समझी सुमर? तूं छा थो समझी त मां इश्क जी बाहि न पचाए थिड़ी वियो हा? न सुमर न, तो अञा इश्क ऐं आशिक खे समझो ई न आहे। आशिक ज़हर प्याख वेह ॾिसी वेसन घणो, कड़े ऐं कातिल जा हमेशा हिराक। लॻे न लऊं लतीफ़ चए फना कया फेराक, तोड़े चिकन चाक पोइ बि आह न सली न आमसी। सुमर हिन वक़्त मां इश्क जी मंज़िल टपी चुको आहियां। उन ॻोठ में मुंहिंजी इज़त क़ैद आहे ऐं मां पंहिंजी इज़त ख़ातिर सिर्फ़ वठण बि ॼाणां थो त सिर्फ़ कपाइण बि ॼाणां थो। असां त तो लाइ पंहिंजो सिर कुर्बान करण लाइ तयार आहियूं आचार्य। जे कुर्बानी बि ॾियूं ऐं क़बूल बि न पवे, इन ॻाल्हि खां लहरायूं था। आचार्य जे असां मुआसीं त तो मथां घोरियासीं, पर घटि में घटि तूं पंहिंजे घर जी इज़त वठी वञण में त कामयाब थी। ठीक आहे सुमर, अॼोको ॾींहुं इंतज़ार कयां थो। तूं शमन ॾे न्यापो मोकिल, जेकॾहिं हुन साथ ॾिनो त मसइलो हल थी वेंदो, जे न त ॻोठ जे मथां हमिलो कंदुसि, पर मौत करे कोन विहंदुसि। रहीम तूं हितां निकिरी वञ ऐं शमन खे वठी अचु, ऐं हा उनखे हवाल को बि न ॾिजांइ। ठीकु आहे, कोशिशि कंदुसि त राति हिते पहुची वेंदासीं, न त सुबुह शमन मां हिते हूंदासीं।
कर बंदूकूं छुटसी कान उधर दे केमे कमा थो जो तवा मौत जे मुंह में जी पिया आयो बाबा तकड़ न कर खानू जे कमे उधर ते क्यों खैर ते है खानू के न्यापो देनो है रेस दिलावर खान जो तो वो ठीक है बिहारो गाड़ी से बैठो मुझे पया हैदर खानू हैदर अकबर अज ही कारो काम हिते कीअं पहुतो आहे बाज़न जे शहर में उधर ते बाबा उधर ते आण पहता गाल गाटे को चढ़ गई है रेस तुसान मिलन पिया चाहेंदा उधर ते वरी कहिड़ो रहिस दिलावर खान जो सुट मुझो आहे जो न खानू खरदमाग के याद कयो आहे बाबा रेस मोहब्बती माण्हू है उंदा सुट मुझदा उधर ते ठीक आहे तव्हां हलो रात में अची वेंदुसि बाबा गाल बुध तू खुट कई न कर असा सजा बंदोबस्त उधर ते कर छोड़िए हुन तो सरा रुगा इंतजार रसी तुसा पहुंचो उधर ते उधर जा सौदा छड़े दे मोलू मुल्क में खानू खरदमाग लतल थी किथे उधर जे आसरे मुफ्त में न मारजी वनी बाबा सही फिलहाल उधर को छोड़ो तू सारे ले असा रोक दा बंदोबस्त किथे ये न थिए किथे असा को टांडे आ वजन उधर ते पोए महला तो निकरण जी कर सिज लण का पोए तो के हिते लुंटियूं लताण ला मिलंदियूं किथे खानू खरदमाग जी चूहे में मारजी न वनी उधर ते खैरा जे सिर दे खैर हुजे मां घड़ी खन छा घर को बाहर वई आया इए जालिम आया हन अचण साई घर वेठे कोटे सटे सभनी के बेहोश करे मथा बथा फाड़ियो इहे था निकता वञन पिया छा को बादशाही हिनन जी आचा वो खेरा सब ठीक थी हींअर फैसलो आहे सब वञूं था रेस वटि रेस भलो माण्हू आहे अलाह करो त चङाई थी वेंदी खैरा जे सिर दे खैर हुजे कुझ बि थी पवे मांखे पंहिंजी छोकिरी वापसि घुर्जे हा छोकिरी मूंखे वापसि घुर्जे चाची जेकॾहिं फ़ैसिले में रहस इंसाफ़ न कयो त जहिड़ो क़दम जबार वारनि खयो असां बि ओड़ो ई क़दम खणंदासीं उन्हनि जे घर में घिड़ी उन्हनि खे मंडो टुंडो करे ऐं सोणी खे वापसि वठी ईंदासीं अरे होश कर वॾा ॻाल्हाइनि तूं विच में तपो न दे सच त चवे थो मर्द मर्दनि जो मट हूंदा आहिनि जेकॾहिं हू असां सां अहिड़ी जुट करे सघनि था त पोइ चूड़ियूं हिननि जे हथनि में बि न आहिनि मर्द आहे पोइ कदे मुक़ाबलो खैरा जे सिर दे खैर हुजे तूं मर्द न आहे छा मां मर्द हल दे मूंखे यादि करी लही वई चाची चङो जो मूंखे यादि करी ॾाढाई मां वॾो खूनी माण्हू आहियां हाणे इन मजदूर खे कुतर करे इन जो लाश खाधे में विझी पाणा ते कॾहिं खे खाधाए छॾींदुसि पुलिस खे सबूत ई कोन मिलंदो खेरा अलाह कंदो त हिते ई ख़ैर थी वेंदो तूं घबराए न ॾिस जाए त रेस असांजी न्याणे खे असांजे ई घर मोकिलींदो खैरा जे सिर दे खैर हुजे जे रेस आहे त पंहिंजे जाइ ते ॻाल्हाइण महिल हो तव्हांखे बंदूका कोन हणंदो मता रेस जे ख़ौफ़ खां ॻाल्हाइण वञेव विसरी पोइ उते वेठा के चज वञे चाची वॾी कादी कदी या मिमी चिमू खे वधी करे ॾेखार त मां पाणा जी चोरी खे सेखारियां ठाहियो हाणे घणो दाना न थियो चाची तूं फिक्र न कर जेकॾहिं चाचा ऐं आदा वारनि फ़ैसिले में उते न ॻाल्हायो त मां छिके ॻाल्हाईंदुसि जेकर जब्बार वारनि सोणीअ खे वापसि करण खां इनकार कयो त असां बि फ़ैसिले मञण खां इनकार करे वापसि हलिया ईंदासीं खैरा जे सिर दे खैर हुजे हाणे निकिरण जी बि कयो ईअं न थिए त हुते वेही हो मोटी वञनि तव्हां हिते सलाहनि में पूरा उठो बा उठो हलूं खेरा दुआ कजांइ अरे खैरा जे सिर दे खैर हुजे मुंहिंजे दुआउनि खां वधीक तव्हांजे ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे हाउ ॻाल्हाईंदासीं कीअं ॼणा था वञूं मुड़ुस माण्हू